अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाज़िर ख़िदमत आहियां मां वाजो मेज़बान जहांगीर सैड़ो प्रोग्राम सिंधी शो सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम सिंधी शो में ख़ुशि आमदीद चऊं था ऐं उमेद कयूं था त हमेशह जीअं जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव मुरकंदा रहंदव। नाज़रीन, कोरोना वायरस जेका हिकु आलमी वबा जी सूरत इख़्तियार करे वई आहे, जंहिं पूरी दुनिया खे जेको आहे सो धोॾे छॾियो आहे, पूरी दुनिया खे जेको आहे सो तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे, जंहिंमें इकोनॉमिकल हुजे, समाजी नुक़सानात हुजनि या ॿिया कंहिं क़िस्म जा नुक़सानात हुजनि, तमामु घणा नुक़सान ॾींदा आहिनि। इन हवाले सां अगरि ॻाल्हि कंदासीं असांजी पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी, त उते बि तमामु घणा जेको आहे सो नुक़सानात हुननि जेको आहे सो ॾिना आहिनि। कोरोना वायरस जे करे तमामु घणा नुक़सानात थिया आहिनि। उते आउं तव्हांखे ॿुधायां त जिते इकोनॉमिकली जेको आहे सो नुक़सान माण्हुनि खे तमामु घणा थिया आहिनि, समाजी नुक़सान माण्हुनि खे तमामु घणा थिया आहिनि। तफ़रीगाहूं जेके आहिनि से मुकमल तौर ते गुज़िरियल 4 खां 5 महीननि जो तक़रीबन अरसो गुज़री वियो आहे, त उहे बि मुकमल तौर ते बंदि आहिनि। उन सां गॾु ज़िंदगी जो कार वहिंवार जेको आहे सो उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे। उन खां अलावा असांजा जेके त्योहार, जेके ख़ुशियुनि जा मौक़ा आहिनि, शादियूं ग़मियूं मरणा परणा, उन्हनि खे बि जेको आहे सो तमामु घणो मुतासिर कयो अथसि। जी नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शो में जंहिं मौज़ू ते अव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो बि हिकु त्योहार जे हवाले सां आहे। उहो त्योहार मज़हबी त्योहार आहे असांजो, जंहिंखे असीं वॾी ईद या ईद उल अज़हा करे चवंदा आहियूं। इन मौक़े ते जेको आहे सो जानवरनि जी ख़रीदो फ़रोख़्त जेका आहे सा तमामु घणी थींदी आहे। पूरे मुल्क में जेके आहिनि से जानवरनि जी ख़रीद ऐं फ़रोख़्त जे लाइ जेके तमामु वॾियूं जेके आहिनि से पीढ़ियूं लॻंदियूं आहिनि। उन्हनि पीढ़ियुनि में जेको आहे सो अॼु असीं जाइज़ो वठंदासीं त उते इंतिज़ामात केतिरा बहितर आहिनि ऐं ख़रीदारनि जी छा पोज़ीशन आहे, ऐं जेके विकिरो कंदड़ मालवंद माण्हू आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे, उन्हनि जी अव्हां सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त उन्हनि जो अॼु इन हवाले सां छा चवणु आहे। इहो हिकिड़ो वॾो बहस हो त हिन दफ़े जेको आहे सो माल पीढ़ियूं लॻाइजनि या न लॻाइजनि। काफ़ी बहस मुबाहिसे खां पोइ जेको हुकूमत इन शइ जी इजाज़त ॾिनी त जेके बि शहरनि में माल पीढ़ियूं लॻनि थियूं उहे कंहिं हिकु वॾी जॻह ते, हिकिड़ी जॻह ते जेको आहे सो लॻाइजनि। इन सिलसिले में हैदराबाद में जेको आहे सो माल पीढ़ी लॻी आहे। हुकूमत मशरूत इजाज़त ॾिनी त SOPs जे तहत जेको आहे सो इहे माल पीढ़ियूं जेके आहिनि से मुख़्तलिफ़ शहरनि में लॻाई वञनि। उन सां गॾु पाबंद कयो वियो ज़िले इंतिज़ामिया खे त इन सॼी जेके माल पीढ़ियूं हूंदियूं उते नज़र रखनि ऐं SOPs ते मुकमल अमल दरामद कराइनि ऐं यकीनी बनाइनि SOPs खे। उन खां अलावा उते जेके मौजूदु वापारी आहिनि, जेके ग्राहक अचनि था, उनखे जेके जंहिं बि क़िस्म जूं जेके सहूलियतूं घुरिबल आहिनि उहे सहूलियतूं उन्हनि खे फ़राहम करे ॾिनियूं वञनि। हाणे असीं अॼु प्रोग्राम सिंधी शो में अव्हां सां इहा ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन सॼी जेका हुकूमत जी ॾिनल पॉलिसी आहे माल पीढ़ियुनि जे हवाले सां, त उन ते जेको आहे सो केतिरो अमल दरामद थी रहियो आहे। माण्हू मास्क, सैनिटाइज़र जो केतिरो हिते इस्तेमालु करे रहिया आहिनि, ऐं जेको आहे सो जेका समाजी विथी आहे उहा केतिरी जेका असां हिते बरक़रार रखी वई आहे। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं हैदराबाद बाईपास ते, जिते हिकु हैदराबाद जी वॾे में वॾी जेका असां पीढ़ी लॻाई वई आहे। उते मौजूदु मालवंद माण्हू आहिनि, जेके ख़रीदार आहिनि, उन्हनि सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं ऐं ॾिसंदासीं त इन कारोबार में केतिरी तेज़ी आहे, मंदी आहे या न, या जेको आहे सो माण्हुनि जी क़ुवत ख़रीद जेको आहे कोरोना वायरस खां पोइ जेका आहे सा छा रही आहे। माण्हुनि में उहा तौफ़ीक़, उहा हैसियत आहे त जीअं हू जेको आहे सो इहो माल ख़रीद करे सघनि। छो जो जानवरनि जो ही जेको क़ुर्बानी जेको जानवर विकामजे थो उहो आम रिवाजी जेके रोज़ाना जा रेट हूंदा आहिनि उन्हनि खां तमामु वॾी जेको आहे सो क़ीमत में हिते जेको आहे सो फ़रोख़्त थींदा आहिनि। त हाणे ॾिसिजे इहो त हुकूमत जी जारी कयल जेका हेल्थ एडवाइज़री आहे, जेका SOPs आहे, स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर जेको आहे, उन ते केतिरे क़दुरु अमल दरामद थिए पियो ऐं उन्हनि ते जेको आहे सो ज़िले इंतिज़ामिया ऐं पुलिस जो जेको आहे सो हिते छा किरदारु आहे, पुलिस पंहिंजा फ़र्ज़ जेका आहे सा कहिड़े तरीक़े सां निभाए रही है। सबसे पहले जो है जब बंदा एंट्री करता है तो उसको जो है गेट लगाया हुआ हमने सैनिटाइज़र का, जिसमें से होता हुआ आता है, और उसके बाद हमारे कारकुन जो है मास्क दे देते हैं उसको, जो फ्री में दस्तियाब है। और उसके बाद जो है बीच बीच में जो है ना हमने टंकियाँ लगाई हुई फासलों के उस पर हाथ धोने की, जिस पे जो है ना सैनिटाइज़र भी लगा हुआ है, और लोगों को आगाही करते हैं कोरोना वायरस की वजह से जो है ना दूर 6-6 फीट के हिसाब से रहें। और हमारे वर्कर बीच में भी घूम रहे होते हैं। मंडी के अंदर जो है बिल्कुल भी रश नहीं है, इस टाइम पे मंडी भर जाती है। अब माल भी कम है और ग्राहक तो बिल्कुल ही ख़रीदार तो है ही नहीं, यानी ग्राहक ही नहीं है तो रेडी नहीं होगा, लाजमी बात है। असल में 4 महीने जो बेरोज़गारी हुई है कोरोना वायरस की वजह से, उसकी वजह से जो है लोग जो है बड़ी ज़्यादातर इज्तिमाई कुर्बानी की तरफ रुझान हो रहा है लोगों को। भाई बिल्कुल अमल है, तरीके से काम हो रहा है और सैनिटाइज़र का भी इस्तेमाल कर रहे हैं, मास्क भी लगा रहे हैं। और ऐसा है कि माल इस बार बहुत महंगा है, मंडियों में भी बहुत रेट है,
और जो व्यापारी हैं उनको काफ़ी महंगा माल मिला है। तेज़ी बहुत है इस बार माल में, रेट में भी काफ़ी इजाफा है। जैसे कि ये माल खड़ा हुआ है, देख लें आप, ये बहुत महंगा मिला है, रेट बहुत हुए हैं इस बार माल के। पहले से ये समझ लीजिए कि 40-40 हज़ार रुपये एक जानवर पे ज़्यादा हैं। पहले तो ये होता था कि लेवल में मिल जाता था माल, लेकिन अभी 30-30, 40-40 हज़ार रुपये ज़्यादा हैं फ़ी माल पर, रेट ज़्यादा है अभी। क्या कहना चाहते हैं? बस सिंध हुकूमत से यही कहना चाहते हैं कि तब्दीली हो जाए, जो तब्दीली का कहा था वो तब्दीली आ जाए, और ये कि हम व्यापारियों का ऊपर थोड़ा सा शफकत का हाथ रखा जाए, महंगाई थोड़ी नीचे आए, माल जो इतना महंगा हुआ हुआ ये थोड़ा सा नीचे हो जाए, बस यही गुजारिश है। हमने दूसरी तीसरी जगह ज़रा चेक की हैं, तो कीमतें तो आपको बताएं, ये लोग भी बादशाह लोग हैं, शुरू करते हैं तो माशाल्लाह से ठीक ठाक बड़ी कीमतों से बात करते हैं। बहरहाल देखते हैं, इंशाल्लाह अल्लाह पाक बेहतर करे, अल्लाह पाक आफियत फरमाए। इस पे तो कोई अमल दरामद नहीं हो रही, बाकी मंडी अभी टाइट है, चढ़ी हुई, कितनी चढ़ी? माल कम है। पिछले साल से अच्छे रेट में है, अभी रेट चढ़े में, माल कम है। हमारे पास 5 लाख से लेके 1.5 लाख का भी है, 2 का भी, हर मेल का माल है, पर बिक्रा नहीं है अभी। अल्लाह करेगा शुरू होगा, बाकी पब्लिक जो है आए। साईं जानवरनि जो खाधो महांगो थी वियो आहे। हिन महिल चवनि था वायरस आहे, 5 लखनि वारे जानवर जी 2 लख बि क़ीमत कान था कनि। जेको आहे सो वॾा ख़र्च थी विया आहिनि, माल जो विकिरो अञा न थियो आहे। महांगाई केॾी थी वई आहे, जानवरनि जो क़दुरु न आहे। महांगाई थी वई आहे, हिकिड़े आइटम ते 400 रुपया मथे थी विया आहिनि। जेको बूसो मिलंदो 1200 त उहो थी वियो आहे 1600, ऐं कटी थी वई आहे 14, 15, 1600 उहा बि थी वई आहे। 2000 रुपया कणक थी वई आहे, कणक खाईंदा आहिनि जानवर। माल सॼो सड़े थो उस में, माल जो लख रुपयो आहे, 50,000 चवनि था। असां ग़रीबनि ख़िदमत करे करे अंधा थियासीं, हाणे उहो रक़म ई नथा करनि। माल महांगाई आहे, लटक हुन में असांखे माल महांगो मिलियो ई न। 70-80 में पाण वरितासीं, ख़र्चा जुदा, हाणे 50। माल साईं महांगो आहे, पर लख वारो 50 में घुरनि था, 50 वारो 20-30 घुरनि था। जी डिमांड सफ़ा टिम आहे, साल ख़बर नथो पवे, सुख बुख वग़ैरह, बाक़ी ॿियनि खे तंबू वॾे माल वारनि खे मिले थो, असांखे हाली नथा ॾियनि। मंडी में माल त एतिरो महांगो न आहे फ़िलहाल। जेको आहे सो नंढे माल जो विकिरो तमामु घणो पियो थिए, जेको 70,000, 80,000, 65,000, 90,000 माना लख जे अंदरि जेको जानवर आहे उन जी सेल आउट वधीक आहे। ऐं बाक़ी जेके थोरा भारी जानवर आहिनि हुननि जी फ़िलहाल सेल न आहे। उहे माण्हू अचनि था, ॾिसी हलिया था वञनि, ऐं जेको आहे सो किन खे वणे थो पैसा लॻाइनि था, पर सौदो सिर्फ़ु अञा हल्के माल जो थिए पियो, जेको नॉर्मल रेंज वारो आहे। त इहो आहे जेको परचेज़ करे थो उन ते 150 माना 1500 रुपया, ऐं ॾियण वारे ते 2000 रुपया। सैनिटाइज़र असां यूज़ कयूं था, पंहिंजो वठी था अचूं, मास्क पंहिंजो असां वठी था अचूं, उहो पाण लॻाए वेठा आहियूं हिते। बाक़ी असांखे सहूलियत अहिड़ी का बि न मिली आहे। कल्ह खां वठी असां मंडी वारनि खे चऊं पिया असांखे टेंट हणे ॾियो, असांजो माल हिते गर्मी में वेठो आहे, ऐं केतिरी गर्मी लॻी पई आहे, 52, 53 टेम्परेचर लॻो पियो, अञा ताईं असांखे टेंट हणी न ॾिनो अथनि। ऐं घटि में घटि घणनि माण्हुनि खे चयो आहे अभी आ रहे हैं, अञा ताईं त असांखे न मिलिया आहिनि, इहे शयूं न मिलियूं आहिनि। SOP ते को बि अमल दरामद न आहे हिते, ना को मास्क ॾियनि था, ना सैनिटाइज़र आहे, ना को ॾिसण वारो आहे। बसि को चंद हिकु माण्हू आहिनि, 100 में को 10% माण्हू आहिनि जेका मास्क लॻाए था अचनि, ऐं पंहिंजो मास्क आहे उन्हनि वटि, ऐं सैनिटाइज़र जेको पंहिंजो यूज़ करनि था। पीढ़ी वारनि जी तरफ़ां को बि SOP ते अलम दरामद थींदो आहे, उहो कुझु बि कान्हे हिन ते। हिन साल ते तव्हांखे ख़बर आहे 4-5 महीना थिया आहिनि, लॉकडाउन लॻो पिया, हिन करे रेट बि मुनासिबु आहिनि, वधीक न आहिनि रेट हिन साल। हाल ते नंढा जानवर खपाइनि पिया सभु, जेका लख जे अंदरि आहिनि। बाक़ी वॾे जानवर जो अञा विकिरो कोन पियो थिए। बाक़ी आहिनि कस्टमर एतिरा कान्हनि, घटि आहिनि। मंडी जे तरफ़ां या गवर्नमेंट जे तरफ़ां या ठेकेदार जे तरफ़ां जेतिरी हिते सहूलियत हुअणु घुरिजे ओतिरी सहूलियत कोन्हे। असां सीनियर वापारी आहियूं, तक़रीबन 25-30 सालनि खां कमु कयूं था, पर मंडी जो जेको हींअर सिस्टम आहे, लॉकडाउन जे करे या गवर्नमेंट जे करे या कहिड़े बि हाल जे करे, माना मंडी सही कोन पई हले। महांगाई तमामु वधी वई आहे, चारो जेको आहे तमामु घणो महांगो आहे, ऐं ढोर जो रेट उन मुनासिब तरीक़े सां न आहे। जंहिं तरीक़े सां जेतिरो ॾारो महांगो आहे या जेतिरो गाह महांगो आहे, ओतिरे उन सहूलियत सां रेट सही न आहे ढोर जो। रेट हिते ॿुधायूं था हिकिड़ो, अधु रेट लॻाइनि था। मुनासिब रेट सां जेको आहे सो
डोर खपे पियो। बाक़ी जेको आहे सो मंडी तेज़ी वारे हिसाब सां कोन पियो माल खपे। बाक़ी सहूलियत का बि कान्हे का हिते जा लॉकडाउन जे करे या कोरोना जे करे जेको मास जा को अहिड़ो सिस्टम को बि अहिड़ो मंडी में का बि हिफ़ाज़त या अहिड़ी का ॻाल्हि कोन आहे। हर साल जे मुताबिक़ जेको आहे सो पहिरीं 3000 हुई, हिन साल 500 रुपया फ़ी जानवर ते वधाए विया आहिनि। ऐं जेको आहे सो पर्ची पोइ बि सही आहे, एतिरी तेज़ न आहे। अॻे साल जे हिसाब सां विकिरे वारे हिसाब सां उहे 2000 वठनि पिया, बाक़ी 500 रुपया वधाए विया आहिनि। ऐं जेको आहे सो हिते जेको आहे सो का बि अहिड़ी सहूलियत न आहे। पाणी आहे त पाणी बि जेको अचे थो इहो उछले था छॾनि, टांकियुनि में मेरो थी थो वञे, जानवर पीअनि कोन था। यूनियन काउंसिल हटड़ी इहो तक़रीबन 8-10 करोड़ जो ॿुधायो थो वञे। असांजे ॻोठनि में घिटियुनि में गंदो पाणी बीठो आहे, नाली सिस्टम न आहे, लाइट न आहे, गैस न आहे। तक़रीबन ईअं सम्झो त असांजा चेयरमैन जेको आहे चेयरमैन साहब तक़रीबन किथे बि अगरि 40,000 जो कमु थिए थो त 2 ज़ीरो वधाए उनखे 40 लख लिखी था छॾे। को गवर्नमेंट जो ठीको आहे मंडी जो त उहो त ऑफिसरनि खां पुछियो वञे त बाबा हेतिरो पैसो मंडी जो 8 करोड़ या 10 करोड़ जो ठीको आहे, इहे केॾां था वञनि? उन्हनि जो त ख़ाली रिकॉर्ड त चेक कयो वञे न ख़ाली, या मंडी जा पैसा चोर खाई था वञनि। इहे जेके आवाम जी अमानत आहे से माण्हू खाई था वञनि। आवाम खे कुझु सहूलियत नथी मिले, या का शइ नथी मिले आवाम खे। हींअर कोरोना वारे सिस्टम सां बि माना माण्हू बुख था मरनि। लॉकडाउन थी विया, साईं मज़ूरियूं बंदि थी वियूं, शहर बंदि थी विया, हीउ कमु थी वियो, माण्हू बुख था मरनि। गवर्नमेंट बि उन्हनि सां मिलियल आहे जेके खाइण वारा माण्हू आहिनि। ग़रीब जो अहसासु न गवर्नमेंट वटि आहे, न मंडी वारनि वटि आहे, न कंहिं माण्हू वटि आहे। असांजी गवर्नमेंट खे इहा ई शिकायत आहे, अर्ज़ु आहे इहो त महिरबानी करे अहिड़नि ठगनि माण्हुनि जा रिकॉर्ड चेक कया वञनि जेके मंडी जा पैसा हज़म करे था वञनि। मंडी जो पैसो जाइज़ इस्तेमालु नथा कनि, उनखे जाइज़ इस्तेमालु कयो वञे। पैसनि खे जाइज़ इस्तेमालु करण सां ग़रीब गुरबे जी सहूलियत थींदी ऐं मंडी में सहूलियत ॾिनी वञे। असांखे महिरबानी करे हिते वॾी ख़रीदारी हले पई। जेके बि हैदराबाद साइड जा शहर सुठा वॾा शहरनि खे अपील थी करे जल्दी मंडी में पुॼनि। बिल्कुलु ख़रीदारी हली पई हले हिते, जानवर न बचंदो हिन जाइ ते। बिल्कुलु ख़रीदारी सफ़ा तमामु बहितर पई हले, बहितर ज़िंदगी माना ख़्यालु पियो हले। वॾा जानवर 2-2 लख 2.5 लख जा बि खपनि पिया, 3-3 लख जा बि खपनि पिया, हल्का जानवर बि खपनि पिया। महांगे जा हाणे जेको अॻिलो चारे थो माना 2 साल चारे थी खणी थो, आख़िर 5 रुपया पंहिंजा रखंदो। ख़रीदार पंहिंजे हिसाब सां ख़रीदारी कंदा, 5 रुपया रखंदो। महांगी हाणे जेको 2 साल चारे थो उनजो बि हक़ आहे, 5 रुपया उनजो बि हक़ आहे। पर्ची ॾियण वारो 2000 वठण वारो 1500 3500 टोटल रकम। जानवर के जो रेट है ना वो अपनी जगह आप है, वो अपनी जगह पे खड़े हुए हैं, लेकिन मंडी के जो अखराजात है ना वो इतने हैं कि वो मंडी के जो अखराजात जानवर के ऊपर ही पड़ते हैं ना। अब जब हम एक चीज़ जो ना पानी भी पैसों का लें, टेंट, लाइट, और जो यहाँ पे 3500 रुपये की पर्ची है, तो ये पैसे कहाँ जाएंगे? वो भी जानवर के ऊपर ही आते हैं ना। अब इतना महंगा जानवर पीछे से ही हमें महंगा मिला है। अब ये लोग यहाँ पे 5 मन का जानवर फॉरी एग्जाम्पल लगा रहा है, 1,40,000 रुपये मांगते हैं, तो वो सामने वाला बंदा बोलता है यार 1,40,000 रुपये, लेकिन ये इनको अंदाज़ा नहीं है कि पीछे से महंगा। फिर दूसरी बात है ना, चूरी, भूसा, तूड़ा, ये सारे डबल रेटों के अंदर हो गए। इस वजह से जो ना बहुत यहाँ पे महंगाई का सामना करना पड़ रहा है। अच्छा, दूसरी बात ये कि पुरसान हाल कोई भी नहीं है। बहुत ज़्यादा मंडी के अंदर जो ना यहाँ से लेके कराची तक व्यापारी पिस रहा है, बहुत बुरी तरीके से पिस रहा है, और इतनी इंतहाई दर्जे की उसके साथ ब्लैकमेलिंग हो रही है कि आपको बता नहीं सकते। SOP के ऊपर जो ना अमल दरामद मंडी के अंदर पॉसिबल ही नहीं कि हो जाए, पॉसिबल ही नहीं, इम्पॉसिबल बात है कि मंडी के अंदर है ना SOP के ऊपर जो ना मकसद नहीं अमल दरामद हो सकता। इंतज़ामिया की तरफ से अगर वो हफ्तेवार मंडी जब लग रही थी उसके अंदर तो इंतज़ामिया की तरफ से जो ना मार्क्स का अरेंजमेंट था, और इन लोगों की तरफ से यहाँ के ठेकेदार हैदराबाद मंडी बाईपास के अल्हम्दुलिल्लाह वो फिर भी व्यापारियों की इज़्ज़त भी करते हैं, और उनको जो ना मार्क्स भी प्रोवाइड करे इन्होंने, और जो ना सैनिटाइज़र वगैरह, और इनके जो रज़ाकार हैं वो भी घूम रहे होते हैं। लेकिन वो इतनी मकदार और क्वान्टिटी में नहीं होती कि मंडी एक ऐसी जगह है कि वहाँ पर लोगों का जो ना हजूम होता है और लोग बहुत आते हैं, तो इस वजह से पॉसिबल नहीं है कि इस चीज़ के ऊपर अमल दरामद हो जाए।
जी नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शू में जेका हैदराबाद जी वॾे में वॾी मालपीड़ी लॻल आहे हटड़ी बाईपास ते, उते असां अवां जी ॻाल्हि ॿोल कराई जेके जानवरनि जी ख़रीदो फ़रोख़्त हुई, जेके जानवर विकिरो कंदड़नि जेके ख़रीद करण उन्हनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं। ऐं उन खां अलावा इहो ॾिठोसीं, ॾिसण जी कोशिशि कईसीं त SOPs ते हिते केतिरो अमल दरामद थिए पियो। हाणे असीं हिन खां पोइ हलूं था जेको आहे सो इन पीढ़ीअ जे उन हिसे में जिते नंढो माल ॿाकरो माल जेको आहे सो उनजी ख़रीदो फ़रोख़्त जारी आहे। तेसि ताईं असीं इन सिलसिले में हिते हिकिड़ो नंढिड़ो वठूं था ब्रेक खां पोइ गुफ़्तगू जो सिलसिलो अवां सां जारी रहंदो। तेसि ताईं केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो धरती न्यूज़। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम सिंधी शू में अव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरीं असां अव्हां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जेको आहे जारी रखियो, ऐं उन खां ब्रेक ते वञण खां पहिरीं तव्हांखे ॿुधायोसीं त हिन खां पोइ असीं हलंदासीं पीढ़ीअ जे उन हिसे में जिते ॿाकरे माल नंढे माल जी जेका असां ख़रीदो फ़रोख़्त जेका असां थी रही आहे, ऐं उते ॾिसंदासीं त ख़रीदो फ़रोख़्त जी जेका असां तेज़ी ऐं मंदी केतिरी आहे। उन खां अलावा जेको आहे सो उते SOPs ते केतिरो अमल दरामद थिए पियो, ऐं जेका असां क़ुवत ख़रीद जेका आहे, जेके अचनि पिया ख़रीदार, उन्हनि जी क़ुवत ख़रीद केतिरी आहे। मालवंद माण्हुनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल करायूं था ऐं ॾिसूं था त उन्हनि जो छा चवणु आहे इन सॼी सूरत हाल में। पहिरीं जे मुक़ाबले में ॾाढी महांगाई थी वई आहे। असांजे माल जो चारो महांगो थी वियो आहे। उन खां अलावा गाह महांगो थी वियो आहे। माल ख़ुदि तव्हांखे ख़बर आहे 500 रुपया किलो आम कटू गोश्त पियो खपे शहर में। इन खां अलावा साईं खे चऊं असां वटि माल शुरू में असीं पाले वठंदा आहियूं, उहो महांगो थी वियो आहे। पर हीउ कुदरत जो निज़ाम आहे। असीं छॾींदासीं, ॿिया ईंदा, उहे कंदा, वरी ॿिया छॾींदा, ॿिया ईंदा। पर हींअर माल मवेशी में असां जेके बि पालण वारा आहियूं उन्हनि खे को फ़ाइदो कोन्हे को। बहरहाल ही किरत कुदरत जी आहे, असांखे हलाइणी आहे। रोज़ी ॾींदी आहे अलाह साईं, थोरी घणी असांखे बचति थींदी आहे। पोएं साल बरसातनि जे करे असांखे नुक़सानु थी वियो काफ़ी वापारी ॾिसो पिया पीढ़ी ख़ाली लॻी पई आहे, माल बि घटि आहे, गिराक बि कोन्हे को। ऐं कुझु कोरोना जा सेटअप अची विया, उन जे करे थोरो वबाई बीमारियुनि जा अची विया सिस्टम, उन्हनि जे करे माल घटिजी वियो आहे ऐं गिराक बि घटि आयो आहे। कुर्बानी जो बि माना रेशो घटि पिया ॾिसूं, पर असां अलाह जे आसिरे ते वेठा आहियूं। ऐं त असां इहो सोचियूं पिया त गवर्नमेंट बि असांजी मदद करे, चारो सस्तो कराए ॾिए। ऐं ॿी ॻाल्हि थी वियो त माल जी बि सस्ताई जे लाइ कोशिशि करे, माल बि असां ग़रीबनि खे पंजाब मां असीं आणींदा आहियूं, उहो बि सस्तो मिले। ऐं इन खां अलावा हिते ठेकेदार जी तरफ़ खां असांखे सभु सहूलियत मिलियल आहे, पाणी, टेंट, बिजली वग़ैरह। पर गवर्नमेंट जी तरफ़ खां वॾी इंतिज़ामिया, DC या माल मवेशी जो मिनिस्टर, सिंध जी ॿियो नंबर वॾी हैदराबाद पीढ़ी आहे, उन्हनि मां को बि असांखां पुछणु हाल अहिवाल वठणु कोन आयो आहे। बसि हिते जी इंतिज़ामिया, लोकल जेको बि ठेकेदार आहे, उहो आहे पंहिंजी तरफ़ खां असांखे फुल फ्लैश माना सुठे नमूने असांखे सहूलियत मुहैया पियो करे। गेट ते रखियल आहिनि, उते उन्हनि जी इंतिज़ामिया ठेकेदार जी वेठल आहे, मास्क बि ॾिए पई। उन सां गॾु जेके दवाऊं आहिनि उहे बि माण्हुनि खे हणनि पिया। पर माण्हू उनखे गुज़ारिश आहे उहे बि पंहिंजी तरफ़ खां एहतियात कनि। ऐं शहर मां जेके माण्हू अचनि पिया उहे बि एहतियाती तदाबीर सां अचनि पिया। इंतिज़ामिया ऐं लोकल जेको ही ठेकेदार साहब आहे, इहो फुल फ्लैश इन कोरोना जे सिस्टम में माण्हुनि सां कोऑपरेट करे पियो। ख़रीदारों का यानी कि रश तो नहीं है, मगर ये कि महंगी बहुत है, रेट बहुत हाई है। अभी मैंने काफ़ी देखा है, रेट बहुत हाई है। लोग तो डबल ही बोल रहे हैं, 1 के 2 बोल रहे हैं और 2 वाले के 4 बोल रहे हैं। अच्छी खासी महंगी है। इस किस्म का तो फ़िलहाल अभी कोई इंतज़ाम नहीं है, ना यहाँ कोई सख्ती है। हालांकि हम ये लेकर आए लगाने के लिए, मगर यहाँ कोई सख्ती नहीं थी तो वापस जेब में रख लिया है। तो कोई ऐसी बात नहीं देखी मैंने यहाँ कोरोना के हवाले से। हाँ, मैं लेने के लिए आया हूँ, मगर अभी तक समझ में कोई नहीं आया। तो 4-5 लाख बोल रहे हैं हर जानवर के। मंडी में का बि कान्हे का हाल सम्झी, जेको 2 लख वारो जानवर आहे, 3 लख वारो वो घुरंदा, 1-10 का ऐसे ही घुरते हैं। अभी कौन है हाल को मंडी का समझी। अभी वो भाई कहाँ गया 2.5 लाख वाला जानवर 1-10 बोल रहा है, कैसे बेचूँ हम इतना खर्चा है, खादा है, भूसा है, ये है, ये सारा खर्चा कहाँ से लेके आऊँगा इतना। मंडी ते जावा गिराक ही कोन थो अचे, कोरोना जे करे घर लिखियो वेठा आहिनि न, गिराक अचे ई कोन थो, घरां ई नथो निकिरे। भई महांगाई छा में आहे। SOPs सुधार सिंध हुकूमत छा ॾिनो आहे पाण खे, पिड़नि वारा पाण खे ॾींदा। सिंध हुकूमत पंहिंजो पेट भरण में पूरी आहे। यहाँ खर्चा ज़्यादा है, कोई सहूलत नहीं है पानी की। वो अची पेंट वारा चवन था बाबा 30,000 28,000,
असां हाणे ग़रीब माण्हू काॾे वञूं बाबा। बाबा छेलो बि ॾिसो तव्हां दीदार कयो छेलनि जो। बाबा उन्हनि खे चओ कुझु न कुझु भला रेट वधाइनि भला, न त असां छेलो हिकिड़ो बि हिते न ॾींदासूं। सभिनीनि जा ॿधे हिते विहारे छॾींदासीं बाबल। कम पेशी है ही नहीं, इतने इतने पैसे बोले जा रहे हैं। 1-1 लाख रुपए गरीब आदमी कहाँ से लिएगा? बस अपने तो यही है भाई, कोई कम पैसे तो बोलो। इतने इतने 1-1 लाख 1.5 लाख रुपए कितना होना चाहिए अंदाजा? अंदाजा होना चाहिए 50,000, 60,000, 70,000। गरीब आदमी भी कर सके कुर्बानी। इनके तो इतने रेट हो रहे हैं, उससे ज़्यादा बहुत ज़्यादा रेट कर रहे हैं। तो 50 का देना चाहिए इनको, 60 का देना चाहिए। अभी महंगाई कितनी लगी पड़ी है, इनका खर्चा कितना है ये आपको मालूम है। हम 12 महीना इनको पालते हैं, गंदम खाते हैं, दलिया खाते हैं, वो फीड खाते हैं, भूसा उसी में, हरी कुत्तर उसी में। हम कहाँ जाएं? भाई ने तो बोल दिया, हमारा खर्चा कहाँ जाएगा? चंदा रेट कोन था चवन, 2 वारे जो 1.5 वारे जो लख आराम जो माल उन्हें खपे। पानी जा पैसा भी कोन था ॾियनि असां ग़रीबनि खे। हिते जेको पाणी हिते महिनत कयूं था उहे ई पैसा असांखे कोन था मिलनि। एतिरी हिननि खे किरोना आहे किथे? कारोबार कोन्हे, ही कोन्हे, ईमान छॾाए वियो आहे। बाक़ी इहो माल ॾिसो था, माल बि पीड़ी में कोन्हे एतिरो। अञा वापारी जी एतिरी रक़म, असांजा वतल जेतिरा ओतिरे जी बि नथा चवनि, अञा बि पोइते। पोइ हाणे उन ॻाल्हि खे केरु पुॼे? दाणो कुतर खाइण पीअण असांजो 10 राति जो इहो उजागो कयूं था, बचनि को धार, इहो नथो सम्झनि हुननि खे। त को असांखे जो 5,000 मिलनि जो असां त कहिड़ो जानवर न ॾींदो इंसानु। अञा ई 5,000 पोइते अचनि पिया, अॻिते न पिया चवनि। छा करे सघूं असां? गरीब माण्हू बसि वेठा आहियूं, अलाह खे यादि कयूं, न त पोइ हाणे छा? हींअर घटि पई हले। जो गुज़रियल साल ख़रीदारी हुई न, उहो हींअर कोन्हे को। अचनि पिया पैसा ॿुधायूं पिया बि हणी कोन था। असां कल्ह खां वठी आया आहियूं, अञा हिकिड़ो गप बि कोन खपायो आहे। वेठा आहियूं, अलामा लॻाए पोइ जेको हूंदो नसीब। वधीक हाणे बीठा आहिनि बरारा, जीअं खता तीअं खपाईंदासीं त सही, खपाइणा आहिनि। अगरि वापसि कोन खाए ईंदासीं। भाई गुज़रियल साल खां हींअर ख़रीदारी घटि पई हले। छो हीउ जेको लॉकडाउन थी वियो, किराने जे हिसाब सां माण्हू थोरो लेट थी विया। छिलांदासीं 2 खपाया अथऊं, अधु ते अधु था घुरनि बाबा। छिला ॾिसो ख़ूबसूरत छिला न आंदा अथऊं कोठां, घर जा पालियल आहिनि, वापार जा कोन्हनि के। पीड़ी सफ़ा किरी पिया, गिराक कोन्हे को, घटि गिराक आहे, मां घटि दाम में घुरनि पिया। ऐं इहा सूरत हाल आहे वधीक। माण्हू चवंदा 30, 32, 35, 35 माल आहे। तव्हां ॾिसो मण खां सवाइ छिलो आहे, गोश्त जा पैसा बि कोन था ॾियनि साईं। इहा ई हालत सौर आहे, ॾिसो पिया पाण तव्हां। ख़र्चे असांजो घटि में 500 रुपया रोज़ छेलो रुगो गाह थो खाए असांजे हिते। पाणी पैसनि जो, अर्शे पैसनि जो का सहूलियत कोन्हे का। किन लॻो पियो आहे, माल ॿियारे वेठा आहियूं खॾे में। इंतज़ामिया तरफ़ां तव्हांखे का सहूलियतूं हिते आहिनि या न? सहूलियत साईं ॾिसो पिया तव्हां पाण, का सहूलियत न आहे, न पाणी आहे न छा आहे न छो। केॾीमहिल तव्हां क़िला आया था वञनि, केॾीमहिल कोन था हलाइनि। और दूसरी बात ये है कि कराची वालों ने दिमाग थोड़े ख़राब कर दिए हैं काफ़ी। तो अभी इस बकरे के आप देखें, इसके हमने लगाए अभी 19,000 रुपये। वो बोल रहे हैं कोई पैसे ही नहीं है। वो फाइनल 25,000 बोल के 24,000 कर रहे हैं, 1,000 कम दे देना 500। मंडी की हालत बहुत ख़राब चल रहे हैं। दूसरा इंटीरियर वालों का, इन लोगों का दिमाग कराची वालों ने ख़राब कर दिया। मुँह बोले पैसों में लेके जा रहे हैं, किधर जाएँ? मंडी भी हमारे हैदराबाद में आपको पता है एक ही लगी है, और दूसरी मंडी भी नहीं। रोडों पे जो खड़े हो रहे हैं उनको पुलिस वाले भगा रहे हैं। तो बाकी अल्लाह मालिक है, अल्लाह बहुत बड़ा है। मिल गया तो देखते हैं इंशाल्लाह। मैं सीधी सी बात करूँगा, असल में यहाँ पे टगा हुआ टेंट, इन पे पड़ नहीं रही है धूप पड़ेगी ये जानवर बेचेंगे, और इनका दिल नहीं कर रहा चांदरा से पहले जाने का। और ये कराची से जो आते हैं हमारे भाई लोग, उन्होंने नाम सीख लिए हैं चंद घूम के। वो उन नामों के ऊपर है ना, वो बकरे ये वो उन्होंने महंगे कर दिए रेट। सही है, इनके दिमाग भी हो चुके हैं ख़राब। जो रेट होना चाहिए जानवर का असल, वो रेट ना ये मांग रहे हैं, और न इनकी मर्जी है देने की, कि ये चाह रहे हैं कि हम चांद रात को ही बेच के यहाँ से जाएं, अपने घर पहले नहीं आए सुकून से। इनको आराम पसंद नहीं है। नहीं, मैं चांद रात को नहीं खरीदूंगा, मेरा दिल करेगा मैं भी खरीद लूँगा। लेकिन बात सारी यही है, बनने वाले बन ही नहीं रहे, इनका दिल ही नहीं कर रहा देने का, हम क्या कर सकते हैं। लेकिन बात यह है कि इंशाल्लाह कुर्बानी तो करनी है, अल्लाह ने चाहा हो जाएगा। जी नाज़रीन, प्रोग्राम सिंधी इशू में अॼु हैदराबाद जी जेका वॾे वॾी माल पीड़ी जेका हटड़ी बाईपास ते लॻल आहे, उते मौजूदु जेको आहे सो पीड़ीअ में माण्हुनि सां ऐं ग्राहकनि सां ऐं जेके विकिरो कंदड़ हुआ उन्हनि सां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं, इंतज़ामात जो जाइज़ो वरितोसीं। त इन सॼी सूरत हाल में आऊं तव्हांखे ॿुधायां त जीअं कोरोना जे करे ज़िंदगी जा ॿिया शोभा जेके तमामु घणा मुतासिर थिया आहिनि, उते असांजा त्यौहार बि जेको आहे तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। हीउ हिकिड़ो वॾो त्यौहार हूंदो आहे, वॾी ईद चयो वेंदो आहे, ईद उल अज़हा जेको आहे सो हिनखे इन जे लाइ पहिरीं त जेको आहे सो हुकूमती सतह ते कंहिं क़िस्म जी का इजाज़त न ॾिनी पई वई। तमामु घणा इजलास इन सिलसिले में थिया ऐं हुकूमत नेठि जेको आहे सो मशरूत तौर ते इहा इजाज़त ॾिनी
त SOPs जे तहत जेको आहे सो मालपीड़ियूं हिन दफ़े भले लॻायूं वञनि, पर उन सां गॾोगॾु जीअं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नंढियूं नंढियूं पीड़ियूं लॻंदियूं आहिनि, उन्हनि जे लाइ जेको आहे सो उन्हनि खे पाबंद कयो वियो त शहर जे जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, आम शाहराऊं आहिनि, उते जेको आहे सो का बि कंहिं क़िस्म जी का पीड़ी न लॻंदी। हिकिड़ी पीड़ी लॻंदी पूरे शहर में, जेका हटड़ी बाईपास ते जेको आहे सो लॻाई वई। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां इहो ॾिसूं त इहे जेका हुकूमत ऐलान त करे छॾियो, हुकूमत हिननि खे मशरूत इजाज़त त ॾेई छॾी, SOPs जे तहत जेको आहे सो मालपीड़ी लॻी बि वई हली, पर हिते जेको असांखे ओवरऑल ॾिसण में आयो आहे त माण्हुनि जी क़ुवत ख़रीद जेका आहे सा उहा बिल्कुलु बि न आहे। ऐं जेको आहे सो वापारी जेके आहिनि उन्हनि जो चवण इहा आहे त असां पूरो साल जेको आहे सो हिन माल खे पालियूं था, हज़ार रुपया जेको आहे सो हिकिड़े हिकिड़े जानवर ते असांजो ख़र्चु अचे थो पूरो साल। उनखां पोइ असीं अचूं था 8-10 ॾींहं अॻु में हिते अचूं था, पंहिंजा ॿार बचा छॾे अची हिते जेको आहे सो वेहूं था, चौकीदारी कयूं था माल जूं, ऐं असांखे जेको आहे सो तमामु घणी महिनत करणी थी पए। पर जॾहिं ग्राहक हिते अचनि था त जंहिं शइ जा बिल फ़र्ज़ असीं अगरि हिकिड़ा 60,000 ॿुधायूं था त ग्राहक उन जा जेको आहे सो 30,000 चई थो असांखे जेको आहे सो हलियो वञे हलियो, ऐं 30,000 में असांजो जेको आहे सो ख़र्च बि जेको आहे नथो निकिरे, जेको जानवर जे मथां असांजो ख़र्चु अचे थो उहो बि नथो निकिरे। ॿिए पासे वरी ॻाल्हि कंदासीं त ख़रीदार जेके आहिनि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, त उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां वटि एतिरो पैसो न आहे। हिकिड़ो त कोरोना लॉकडाउन मुसलसल हुअण जे करे 4-5 महीना लॉकडाउन ऐं कोरोना हुअण जे करे असां में एॾी सहप न आहे रही जो असीं एॾो महांगो जानवर ख़रीद करे सघूं। हाणे हिते टियों जेको हिसो आहे उहो इहो आहे त हुकूमती सतह ते जेका मशरूत इजाज़त ॾिनी वई SOPs जे तहत इहा पिड़ी लॻाइण जी, त उन में SOPs ते केतिरो अमल दरामद जेको आहे सो हिते थी रहियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त सभ खां पहिरीं अगरि ॻाल्हि कंदासीं त ज़िली इंतिज़ामिया जे तरफ़ां असांखे हिते के बि ख़ातिर ख़्वाह सहूलतूं न ॾिसण में आयूं, जंहिंमें असीं चऊं त पाणी जेको सुठो बंदोबस्तु हुजे, रोशनी लाइट जो को बंदोबस्तु हुजे, रोड रस्तनि जो जेको आहे सो को सुठो मुनासिबु बंदोबस्तु हुजे, अहिड़ो असांखे को बि सिलसिलो हिते ॾिसण में न आयो। उनखां अलावा वॾी तादाद में जेको आहे सो माण्हुनि हिते इन शइ जी बि कंप्लेन कई आहे त ठेकेदारी जेको सिस्टम आहे, जेका पर्ची जेका असां वरिती वञे थी, उन में जेको आहे सो पैसा तमामु घणा वरिता वञनि था ऐं शेड्यूल खां मथे जेको आहे सो वरिता वञनि पिया। जेको ख़रीद करे थो उनखां पैसा वरिता वञनि पिया, जेको मालवंत जेको माल हिते खणी थो अचे पीढ़ीअ में दाख़िल थिए थो त उनखां बि जेको आहे सो तमामु वॾी रक़म जेका आहे वरिती वञे थी। पर उन जे साम्हूं अगरि ॾिसंदासीं त सहूलतूं जेके ज़िले इंतिज़ामिया खे हिते ॾियणु खपनि उहे बिल्कुलु बि न हुअण जे बराबरि असांखे हिते ॾिसण में आयूं। असांखे पुलिस जो रोल बि हिते जेको आहे सो तमामु घटि ॾिसण में आयो। पुलिस जी तादाद जेका आहे असांखे घटि ॾिसण में आई। हिते जीअं जीअं ईद जा ॾिहाड़ा वेझो पिया अचनि त तक़रीबन हज़ारनि खां लखनि जी तादाद में माण्हुनि जी हिते आमदो रफ़्त जारी रहंदी, तंहिंमें हर क़िस्म जो माण्हू हिते ईंदो। हिते फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतिज़ामात हुअणु खपनि। कंहिं बि इतफ़ाक़ी हादसे खे मुंहुं ॾियण जे लाइ हिते फायर टेंडर जेके आहिनि से मौजूदु हुअणु घुरिजनि, पर असांखे को बि अहिड़ो इंतिज़ाम ॾिसण में न अचो। जो त अहिड़ो हिकु लखनि ई किरोड़नि में हीअ पीढ़ी जो जेको आहे सो ठीको नीलाम कयो थो वञे मकानी इदारनि पारां, पर मकानी इदारनि तरफ़ां असांखे हिते हिन जेके माण्हू आहिनि, जेके हिते मालवंद माण्हू आहिनि, जेके पंहिंजा जानवर खणी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिते पहुचनि था, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जूं अहिड़ियूं के सहूलतूं मुयसरु न आहिनि। हिननि जो चवणु इहो आहे त असां हिते जेको पाणी जेको जानवरनि खे पीआरण जे लाइ, इवन जेको असांखे पंहिंजे पीअण जे लाइ, उहो बि असीं पंहिंजे पैसनि ते ख़रीद कयूं था। त हाणे इन सॼी सूरत हाल में असांजो निचोड़ जेको आहे जेको प्रोग्राम जो उहो इहो ई आहे त हिते जेको आहे सो न SOPs ते सही तरह अमल दरामद थिए पियो, न ई इंतिज़ामात जे हवाले सां ज़िले इंतिज़ामिया खे ख़ातिर ख़्वाह इंतिज़ामात करे सघी आहे। नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शू पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञी रहियो आहे। अॻे हफ़्ते वरी साॻे टाइम ते वरी कंहिं ॿिए नए शू सां अव्हां सां जेको आहे सो शामिल गुफ़्तगू रहंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान जहांगीर सेड़ो खे ॾिजां इजाज़त। अल्लाह वाई।